ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया बावड़ो मां। पंजाब जे इलाइक़े में 8हीं क्लास जे शागिर्द सां ज़्यादती कई वई आहे। वीडियो भरे सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। लियाकतपुर थाणे जी हद ॻोठ झोक गुलाबशाह में 8हीं क्लास जे शागिर्द मोहम्मद काशिफ सां ज़्यादती कई वई। वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। यह अफ़सोसनाक ख़बर अची रही आहे। बावड़ो मां तव्हां सां शेयर कयूं पिया। बावड़ो भरिसां पंजाब जो इलाइक़ो आहे लियाकतपुर, जंहिंजे थाणे जी हद ॻोठ झोक गुलाबशाह ॿुधायो पियो वञे, जिते 8हीं क्लास जे शागिर्द मोहम्मद काशिफ सां मुबैना ज़्यादती कई वई आहे। वीडियो ठाहे सोशल मीडिया ते वायरल कई वई आहे। इन जा अपडेट्स वठंदासीं। असां सां जॉइन थी चुको आहे अली गुल शेख बावड़ो मां। अली गुल, लागा कजो, कहिड़ा अपडेट्स आहिनि? यासिर बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां। पंजाब जे इलाइक़े रहमियार खान वेझो लियाकतपुर शैदानी थाणे जे हद ॻोठ जो गुलाबशाह में 8हीं क्लास जे शागिर्द मोहम्मद काशिफ सां मुबीना ज़्यादती जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। ॻोठ जोग गुलाबशाह जे रवासी जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल जो पीउ मोहम्मद आरिफ देवाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं अॻु असांजे पाड़ेसरी ज़हूर अहमद जे पुट मोहम्मद मुजाहिद मुंहिंजे पुट मोहम्मद काशिफ सां जिनसी ॾाढाई कई आहे, जॾहिं त उनजो ॿियो साथी मोहम्मद शुएब उनजी जिनसी ज़्यादती वारी वीडियो जेको आहे ठाहींदो रहियो। मोहम्मद आरिफ बि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त मुंहिंजे पुट खे नशे वारी शइ खाराए बदफ़ैलीअ जो निशानो बणायो वियो आहे। जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल मोहम्मद काशिफ जे भाउ मोहम्मद तैयब वधीक ॿुधायो त ज़्यादती कंदड़ जवाबदार बास ज़िम्मेदार आहिनि। इन्हनि बदमाशीअ जो मुज़ाहिरो कंदे वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी आहे ऐं असांखे संगीन नताइज भोगण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुतासिर 8हीं क्लास जे शागिर्द मोहम्मद काशिफ जे वारसनि DPO रहमियार खान ऐं DSP लियाकतपुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ठीकु आहे, वारसनि पारां मुतालबो कयो वियो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। 8हीं क्लास जो शागिर्द आहे मोहम्मद काशिफ, जंहिंसां जिनसी ज़्यादती कई वई, जंहिं बाद सोशल मीडिया ते वीडियो पिणु भरे अपलोड कई वई आहे।